अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु के हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि जानी जतोई जी कहानी। तो दोस्तों लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब करे घंटी के बटन ते लाजमी क्लिक कंदा। तो दोस्तों वीडियो स्टार्ट पे क्यों ऐं तव्हांजो टाइम न पिया वेस्ट क्यों। दोस्तों वीडियो स्टार्ट। दोस्तों जानी जतोई जीअं त लाड़काने शहर से ताल्लुक़ रखे तो। दोस्तों जानी जतोई पहिरियां शायरी भी कंदो हो, यानी ॻाइणनि खे शायरी ॾींदो हुयो। दोस्तों जानी जतोई जा काफ़ी सारा मुमताज़ मुराई गाना ॻाता ऐं जानी जतोई खे शायरी मां सुठी मोट न मिलण सबबु हिन अदाकारी करणु शुरू कई। दोस्तों जानी जतोई तमामु बहितरीन शाइर भी हुयो ऐं हिन खे शायरी मां सुठी मोट न मिली ऐं हिन अदाकारी करणु शुरू कई। त दोस्तों हिन खे अदाकारी करणु यानी पसंदि अची वई ऐं हिन पंहिंजनि ड्रामनि में कमु करणु शुरू कयो। दोस्तों जानी जतोई जो पहिरियों जेको ड्रामो हुयो उहो हुयो पत्थर दुनिया। दोस्तों उन जानी जतोई पत्थर दुनिया में पंहिंजो सुठो किरदारु बि पिणु निभायो। दोस्तों जानी जतोई हिकु तमामु बहितरीन अदाकार आहे ऐं हुन ड्रामनि ऐं फिल्मनि में भी सुठो कमु पिणु कयो आहे। दोस्तों जानी जतोई हिकु तमामु बहितरीन एक्टर ऐं डायरेक्टर भी पिणु आहे। दोस्तों जानी जतोई जेको पंहिंजो ड्रामो ठाहियो हुयो उन जो नालो हुयो दर्दनि जो दरिया। दोस्तों जानी जतोई दर्दनि जे दरिया में पंहिंजो वरियाम जे नाले सां सुठो करेक्टर भी पिणु कयो हुयो। दोस्तों जानी जतोई हिकु तमामु बहितरीन अदाकार आहे ऐं हू पंहिंजा ड्रामा सुठा भी पिणु ठाहींदो आहे। दोस्तों जानी जतोई जेको ड्रामो ठाहियो हुयो ऐं आज़म मेंगल ॿिन्ही यानी आज़म मेंगल ऐं जानी जतोई ॿिन्ही पंहिंजो ड्रामो गॾिजी ठाहियो हुयो ऐं हिननि खे उन ड्रामे जी सुठी मोट भी पिणु मिली। दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उम्मीद थो कयां तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते लाज़मी क्लिक कंदा। एसि ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।